अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उनड़ तालका अस्पताल सकरन तबाही जे किनारे ते पहुतल। इन कहर जे गर्मी में अस्पताल ॿाहिरां ठाहियल वाटर कूलर ऐं पानी जी टैंकी नाकारा बणियल। तालका अस्पताल में गुज़िरियल 3 ॾींहनि खां OPD स्लिप न हुजण करे मरीज़नि खे सादी पर्ची ॾिनी पई वञे, जॾहिं त करोड़ रुपयनि जी बजट हुजण बावजूदि आम माण्हूअ खे तालका अस्पताल सकरन में को रिलीफ नथो ॾिनो वञे। अदा कीअं आहियो भाउ? अदा अल्ट्रासाउंड कराइण आयो हुउसि। हाँ, अल्ट्रासाउंड मशीन हिते आहे पर अल्ट्रासाउंड कोन थो कयो वञे। ऐं हुन खां अलावा थधे पाणीअ जी सबीरल आहे, तमामु वॾी हिकिड़ी तव्हां ॾिसंदो पहिरियों वाटर प्लांट लॻियल आहे, फिल्टर प्लांट, पर उते थधो पाणी कोन्हे को। एक्सरे मशीनूं पियल आहिनि पर एक्सरे कोन्हे को। अखियुनि वारे डॉक्टर पाण वेठो आहे पर खेसि अखि मां कख कढण जी बि मशीन कान्हे का। सो हीअ आहे असांजे सकरन जी अस्पताल, जंहिं वटि OPD स्लिपूं बि कोन्हनि के साधन पननि ते दवा ॾेई लिखी पिया ॾियनि। ऐं ॿुधो आहे त हीउ करोना वायरस लाइ जोड़ियल अहम मोर्चे ते अहम हिसो आहे, इन करोना वायरस खे मुंहुं पिया ॾियनि। अच्छा, ही कोन ही छा ही सादे पानी जी लिखे जन? हाँ, OPD स्लिप आहे हिननि जी। अच्छा, हाँ OPD स्लिप ही आहे जी, OPD स्लिप हिननि जी आहे, हिननि वटि स्लिप मौजूदु न आहे। OPD स्लिप कोन आहे ना यार, घणा ॾींहं थिया? हाँ, 3 ॾींहं थिया। A4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडियो न्यूज़।